राहत मिले थी दर्द में, राहत मिले थी दर्द में, मां प्यार तां सदके, उन प्यार तां सदके। राहत मिले थी दर्द में हो, दिल में वसायो आहे मूं, हो दिल में वसायो आहे मूं, धरतीअ जे चंद्र खे, धरतीअ जे चंद्र खे। जानिब जो जलवो हर घड़ी हो, जानिब जो जलवो हर घड़ी, दीदार तां सदके, उन प्यार तां सदके। राहत मिले थी दर्द में हो। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत। राति जा ही 2 कलाक ऐं हिननि 2 कलाकनि जो अहसासु तव्हां सां गॾु हूंदो आहे। कोशिशि हूंदी आहे त मोहबत विरहायूं, प्यार विरहायूं, ख़ुशियूं विरहायूं, ख़ुशियुनि जे अहसास में पंहिंजो पाण खे गुम करे छॾियूं। छो त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर जेकॾहिं ज़िंदगीअ खे प्यारो चाहे त ख़ूबसूरत बणाए सघे थो। त पोइ ज़िंदगीअ में कोशिशि करे सुठा सुठा ख्वाब ॾिसंदा कयो, ऐं ख्वाबनि जो ज़रूरी न आहे त सच थी वञणु, ख्वाबनि सां बि गॾु ज़िंदगी तव्हां गुज़ारे सघो था। जॾहिं तव्हां मोहबतुनि में, प्यार में, ख़ुशियुनि में पइजी वेंदा आहियो त पोइ तव्हांखे दुनिया जी ख़बर ई न पवंदी आहे त दुनिया में छा पियो थिए, छा पियो वहे, छा पियो वापरे। सो कोशिशि करे सभ खां पहिरियां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा कयो, पंहिंजी इज़त जो ख़्यालु रखंदा कयो, उनखां पोइ दुनिया जूं ॿियूं शयूं। सभ खां पहिरियां असांजी सिहत, इज़त, उनखां पोइ दुनिया जा ॿिया कमकार। सो हू आहे न त हर कमकार में 2-4 मजबूरियूं, हो हर कमकार में 2-4 मजबूरियूं, हिकिड़े प्यार में 1000 मजबूरियूं, हिकिड़े प्यार में 1000 मजबूरियूं। प्यार जेको हूंदो आहे न, उहो छोकिरे ऐं छोकिरीअ जे जेको दरमियान जेको रिलेशन हूंदो आहे उनखे असां प्यार चवंदा आहियूं। इहो कॾहिं बि न आहे। प्यार तव्हां पंहिंजो पाण सां करे सघो था, प्यार तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ सां करे सघो था, प्यार तव्हां पंहिंजे कंहिं आदत सां, नेचर हूंदी आहे हिकिड़ी, उन सां करे सघो था। त प्यार इनखे चइबो आहे। त माण्हू उनजो जेको आहे सो चवंदा आहिनि त मक़सदु ई हाणे प्यार जो ॿियो करे छॾियो आहे। सो प्यार ऐं मोहबत असां कहिड़ी शइ सां, पंहिंजे कम सां बि करे सघूं था, ऐं स्पेशली कम सां करणु खपे। जॾहिं तव्हां को कमु कंदा आहियो त पोइ उन में तव्हांजी लॉयल्टी हुजणु लाज़मी आहे। छो त हीअ दुनिया आहे, दुनिया में जेका शइ तव्हां कंदा आहियो उहा ई तव्हांखे मिलंदी आहे। ऐं मां हमेशह माण्हुनि खे चवंदो आहियां त भई ॻाल्हि इहा आहे त जेको तव्हां वटि कमु आहे, जेको तव्हां सिखियलु आहियो, उहो तव्हां ॿियनि सां ज़रूरु शेयर कंदा कयो। तव्हां पंहिंजो पाण खे अनसिक्योर फील न कंदा कयो। मां त चवां त अलाह साईं जे 3 जेके शयूं आहिनि न, उहे अलाह साईं जे तरफ़ां लिखियलु आहिनि त तव्हांखे मिलणियूं ई मिलणियूं आहिनि। ठीकु आहे जी। त जेका रोज़ी रिज़िक आहे उहो बि अलाह साईं जी तरफ़ां लिखियलु हूंदो आहे, ऐं उन सां गॾु गॾु इज़त जेका आहे उहा बि तव्हांखे अलाह साईं जी तरफ़ां मिलंदी आहे, उहा लाज़मी मिलंदी। ठीकु आहे न। इहे शयूं तय आहिनि। त कोशिशि करे पंहिंजो पाण खे हिकिड़ो पंहिंजो पाण में हिकिड़ो कॉन्फिडेंस आणींदा कयो, नवनि माण्हुनि सां मुलाक़ातूं कंदा कया, पंहिंजी ज़िंदगीअ जो जेका हू ऑडियंस आहे न उनखे चेंज कयो। जॾहिं तव्हां लाइफ में तव्हां हिकिड़ी रूटीन रखंदो त उन ई रूटीन ते हलंदो, ऐं हेॾां होॾां तव्हांखे ख़बर न पवंदी थिए छा पियो। तव्हां कोशिशि करे हेॾां होॾां बि वेंदा कयो, अॻियां पोयां बि ॾिसंदा कयो, ऐं सिर्फ़ु उन रूटीन ते न हलंदा कयो। मतिलबु सुबुह जो उथिया, कमकार ते विया, वरी शाम जो उन्हनि ई दोस्तनि सां मुलाक़ात कई, वरी राति जो वञी आरामु कयो, निंड कई, वरी सेम तव्हांजी रूटीन हूंदी आहे। ठीकु आहे, सेम रूटीन हुजणु खपे, पर तव्हांखे मोकल बि मिलंदी हूंदी, सैटरडे संडे तव्हांजो ऑफ हूंदो या संडे तव्हांजो ऑफ हूंदो, त उन में तव्हां पंहिंजी ऑडियंस चेंज कंदा कयो, शयुनि खे चेंज कंदा कयो। जेकॾहिं तव्हां हिकिड़े भाॼीअ वारे खां भाॼी वठो था त उनखे बि चेंज कंदा कयो, वरी ॿिए भाॼी वारे सां हाल वाल कंदा कयो, छा पियो थिए, छा पियो वहे, छा पियो वापरे। उन में तव्हांखे घणो कुझु सिखण लाइ मिलंदो, घणियूं कुझु मां चवंदो आहियां त सम्झण लाइ मिलंदो।
ज़िंदगी में लाइफ में ऑडियंस चेंज करणु खपे। छो असां प्राइमरी जेको स्कूल में पढ़ंदा आहियूं त उन में काफ़ी अहिड़ा असांजा दोस्त हूंदा आहिनि शागिर्द जेके हाई स्कूल में न पढ़ंदा आहिनि या असां सां गॾु अॻिते कंटिन्यू न हलंदा आहिनि। हाई स्कूल में जॾहिं पढ़ंदा आहियूं त उन खां पोइ काफ़ी अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेके कॉलेज में असां सां न पढ़ी सघंदा आहिनि, उहे हेॾा होॾा थी वेंदा आहिनि। कॉलेज खां पोइ यूनिवर्सिटी में जॾहिं ईंदा आहियूं त पोइ ऑडियंस चेंज थींदी रहंदी आहे। जॾहिं तव्हांजी ऑडियंस चेंज थींदी वेंदी आहे त तव्हां ज़िंदगीअ खे गुज़ारण जो तरीक़ो सिखंदा आहियो। त ऑडियंस लाइफ जी माण्हू खे चेंज करणु खपे, हमेशह करणु खपे। मां इहो चवंदो रहंदो आहियां, पर मञणु वरी चवंदा आहिनि न त हू कमु असांजो कमु आहे बांसुरी वॼाइणु, पोइ फ़क़ीर सम्झे न ॿुधे न ॿुधे। त पाण हिन प्रोग्राम में कोशिशि कंदा आहियूं त कुझु न कुझु सिखूं ऐं कुझु न कुझु माण्हुनि खां हासिलु कयूं। त तव्हां बि लाइव कॉल कंदा आहियो 0213512296 ते, उन सां गॾु गॾु मैसेज तव्हां कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन कंदा आहियो त तमामु ज़बरदस्त कचहरी थी वेंदी आहे पंहिंजी। त पोइ पाण प्रोग्राम जो आगाज़ कंदा आहियूं कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां। अॼु बि ख़ूबसूरत कलाम आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़। हिन कलाम खां पोइ राजा मेमन तव्हां सां गॾु गॾु हूंदो, तव्हां सां मोहबतूं विराईंदो, तव्हांजो प्यारु, तव्हांजो अहसासु हिन प्रोग्राम में शामिलु रखंदो। पर सूफ़ी कलाम ॿुधणु लाज़मी आहे, छो त सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। पर जेको माण्हू सूफ़ियत खे सम्झी वियो, सूफ़ीअज़म खे सम्झी वियो, उहो पूरी दुनिया खे, पूरी काइनात खे सम्झी वियो। सूफ़ी कलाम अवां सभिनी प्यारी ॾींदा। हिन कलाम खां पोइ
दिल जा दिलबर दिलरुबा, दिल जा दिलबर दिलरुबा, हो दिल याद थी तोखे करे, दिल याद थी तोखे करे, तू आहीं मुंहिंजो तू सदा। अस्सलाम वालेकुम अगेन। अवां सभिनी खे भली कार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अवां जो प्यार, अवां जी मोहबतूं हिन प्रोग्राम में आहिनि शामिल। हाणे तव्हां जूं वठंदासीं लाइव कॉल्स भई 0213512296 ते, ऐं तव्हांजूं कॉल्स ऐं मैसेज अवां जो हूंदो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज करे सघो था। सो रात जो ही थधिड़ो पहर आहे, थधिड़े पहर में कोशिशि कंदा कयो त मोहबत सां रहंदा कयो, दिलियूं साफ़ रखंदा कयो, ऐं जॾहिं तव्हांजी दिलि साफ़ हूंदी आहे त पोइ तव्हांखे हर शइ सुठी लॻंदी आहे। सो 0213512296 टेलीफोन नंबर, इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे। जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? मायरा मटियारी खां। मायरा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? मां ठीकु ठाक। मायरा माइटियाणी आहे न मुआरी? मायरा मेमण? हा माइट। जेका चए भई मेमण हूंदा आहिनि। जी जी माइट आहियूं। कहिड़ा हाल आहिनि मायरा, ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह। कीअं आहे मौसम भला मटियारीअ जो? सभु साइड लॻो पियो आहे। मटियारी जो मौसम कीअं आहे? सभु खे लॻो पियो आहे? जी मौसम कीअं आहे मटियारी जो मौसम? मटियारी में गर्मी आहे। गर्मी त हिते बि आहे, पर हवा हाणे हर हंध आहे, मौसम आहे, पर हुआ मतलब हवा लगे थी थधी थधी, एडी गर्मी भी ना है। एडी गर्मी भी ना है। चलो जबरदस्त। हिते भी हवा आज शुरू थी है कराची में। कराची में आया हूं बटे चक्कर। अल्लाह बोड़ी ही? जी आया हूं। ना ना आउं पूछा पे तो बोड़ी या मुंह वांगुर? न न आवाज तमाजो न घट अचे पियो। सफ़ा हाणे सही थो अचे? जी जी हेलो। जी जी हाणे सही आहे। मूं चयो कराची में भी हींअर न हवा लॻण शुरू थी आहे, अॼु खां गर्मी हुई ॾाढी। अच्छा हा ॿियो ॿुधायो छा हाल आहे? इंटीग्रेट हुई कराची में गर्मी? हा केतिरी गर्मी हुई कराची में अॼु? अलाए केतिरी हुई, ॾाढी हुई, 39 ते पहुती। हा हा चलो खैर 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 खैर। मायरा शो ॾिसो पिया ऐं शो खे पसंदि कयो पिया, थैंक यू वेरी मच। तव्हांजी पूरी फैमिली खे सलाम। अॼु त गानो ॿुधाईंदीअ न को? गाना मूंखे नथा अचनि। शाइरी ॿुधाईंदी आहे, कुझु त ॿुधाईंदी आहे? हा शाइरी ॿुधाईंदमि। हा ॿुधाए ॿुधाए। शायर चवे तो सभी मतलब परस्तों से, सभी फनकार लोगों से। आहा। सभी मतलब परस्तों से, सभी फनकार लोगों से, खुदा महफूज रखे सबको बद किरदार लोगों से। वाह वाह। जो तेरे मुंह पे तेरे हैं, जो मेरे मुंह पे मेरे हैं, मुझे नफरत है फितरत के उन्हीं मक्कार लोगों से। वाह वाह। मैं अपने मुंह से कुछ कहना मुनासिब कब समझती हूँ, जो मेरा पूछना है पूछ लो सरकार लोगों से। वाह वाह। माना हू ॿुधो आहे तव्हां त तोसां गॾु तुंहिंजा अथई, मूंसां गॾु मुंहिंजा अथई, इहे जेके बि अथई इहे कंहिंजा बि न अथई, ईअं कुझु आहे शाइरी इहा आहे। हा ॿियो ॿुधाए सभु ख़ैरु आहे? चलो ख़ैर दुआउनि में यादि। थैंक यू वेरी मच। बसि ईंदा रहंदा कयो, ईअं तव्हां हाज़िरी हणंदा कयो शो में। तव्हांजो मतिलबु आवाज़ मूंखे क्लियर नथो अचे। नदी इहो असांजो आहे हिकिड़ो ऑडियो इंजीनियर नईम रिंद, उहो अॼु बीमार थी पियो आहे। हुनजे चए थो सिग्नल जो मसइलो आहे, फ़ोन जो मसइलो आहे। अच्छा पोइ उन्ही जो इलाज नाहे करायो? इलाज दवा कोन खाधई न 2 ॾींहं टाइम ते, त इन जे करे बसि उहो बीमार थी पियो। हा सही इलाज करायोसि न त करायूंसि बसि करायूंसि। ठीकु आहे, थैंक यू। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। मायरा असां सां गॾु हुई फ्रॉम मटियारी। ऐं थैंक यू वेरी मच मायरा, तव्हां ईंदा आहियो प्रोग्राम में, ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो हक़ीक़त आहे त हीअ रात जा ही 2 कलाक जॾहिं मुंहिंजा गुज़रंदा आहिनि त ॾाढा सुठा गुज़रंदा आहिनि। ऐं फ्रेश थी वेंदो आहियां, स्पेशली जेके नवां महफ़िल में असांजा माण्हू ईंदा आहिनि कचहरी करणु, त ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो शाम जो टाइम हूंदो त ईअं थींदो, असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त ॻोठनि में ओताकुनि ते माण्हू विहंदा हुआ, हाणे बि विहंदा आहिनि कचहरी वचहरी जे लाइ, पर हीअ बि ओताक पंहिंजी ॾाढी ज़बरदस्त आहे। हिन ओताक खे बि मचाए वेठा आहियूं पाण, तव्हांजी लाइव कॉल्स सां, तव्हांजी कचहरियुनि सां पंहिंजो हाल ॿुधाए था वञो, त ॾाढो सुठो थो लॻे। सो थैंक यू वेरी मच। अवां जूं मोहबतूं आहिनि, जेके बि मूंखे कॉल कंदा आहिनि राति जे हिन ख़ूबसूरत बारे में, सुठो लॻंदो आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राजू छा हाल आहे भाई? सभु ख़ैर मुंहिंजा राणा। केरु पियो ॻाल्हाए? शानो जमाली थो ॻाल्हाए। किथां थो ॻाल्हाए? किथां? अलीआबाद खां। अलीआबाद खां। बलूचिस्तान मां?
बलोचिस्तान जाफराबाद। जाफराबाद। कहिड़ा हाल आहिनि शाहनवाज़? खैर हाल है राजा, तू ॿुधाए सभु टाइट लॻो पियो? मां टाइट लॻो पिया। तूं प्रोग्राम केबल ते ॾिसी पियो या फ़ोन ते ॾिसी पियो? न टीवी आहे LCD मंगल जमाली जो। हा हा ज़बरदस्त। अलीआबाद जमाली में ॾाढा माण्हू ॾिसंदा आहिनि मूंखे उते। तव्हांजे तो ॻोठ बि घणा पसंदि कंदा आहिनि। अॻे तुंहिंजो शो हुयो न KTN ते। हा तॾहिं खां ॾिसंदा घणा आहिनि। आया आहिनि, हाणे सभु हिते विया आहिनि। हा हाणे होॾां हेॾे अची विया आहिनि सभई। हाणे हेॾे अचनि था थोरा, अॻे तुंहिंजे घणा अचनि था अॻे शो में। हा त सभिनी खे ॿुधाए छॾ त आऊं हाणे हेॾे अची विया सिन TV ते। हा सभिनि खे ख़बर आहे, कुझु ख़बर न आहे। चलो ठीकु आहे। ॿियो ॿुधाए सभु खे लॻो पिया? हा ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो राजा। बसि दुआउनि में यादि रखो ऐं को कलाम शलाम ॿुधायो, का शाइरी वाइरी ॿुधायो। कलाम ॿुधाईंदसि तोखे। कॾहिं? अॼु ॿुधाईंदसि। अॼु ॿुधाईंदे, ॿुधाए। हा हा मंगल जमाल तो सलाम तो ॾे। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजा बि सलाम ॾेई छॾे ॿिन्ही हथनि सां। हा दुखन मारे राजा कलाम नथो अचे मूंखे अभी। छा थो अचई? अला ॿियो छा थो अचई? बेचे तो कलाम ॿुधाईंदासीं। हा चलो ठीकु आहे। भला पंहिंजो ख़्यालु रखजांइ। ठीकु आहे। ठीक है अल्लाह। अल्लाह हाफ़िज़। शाहनवाज़ जमाली भाई फ्राम जाफ़राबाद, अलीआबाद जमाली ॻोठ आहे। ऐं उते उन जमाली ॻोठ में जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसो पिया, तव्हां सभिनी खे सलाम भई। ऐं ॾाढा मूंखे मैसेज ईंदा हुया अॻ में, हाणे बि ईंदा आहिनि अलीआबाद जमाली मां। सो अलीआबाद जमाली में जेके बि वेठा आहिनि सभिनी खे मोहबत भरियो सलाम। सो राति थिए थी, सूर जागनि था ऐं सूरनि खे ठाहिण जे लाइ, सूरनि खे सुम्हारण जे लाइ तव्हांखे हिते अचिणो पवंदो। हिन शो में अचिणो पवंदो। लाइव कॉल करणी पवंदी। कॉल तॾहिं थींदी जॾहिं तव्हां नंबर मिलाईंदो, फ़ोन खणंदो, थोरो ख़र्चु कंदो। 02135122964 टेलीफोन नंबर। इन नंबर खे तव्हां जॾहिं डायल कंदो त असांजी महफ़िल में शामिलु थी वेंदो। छा कजे, छा कजे, छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। या अली मदद। मौला अली मदद। कहिड़ा हाल आहिनि अंसार? खोशा 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 साहब। खैर लॻो पियो आहे बेटा। ॾे ख़बर कहिड़ी जुका पुछी बेटा? कीअं पई ज़िंदगी तुंहिंजी गुज़रे? ज़िंदगी VIP गुज़रे पई तो सवेर काल VIP कई, नवनि माण्हुनि सां मिलंदा कयो। असां त रोज़ नवनि माण्हुनि सां मिलंदा आहियूं। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। ज़बरदस्त। सुठी ॻाल्हि आहे। तूं ॿुधंदो आहीं मुंहिंजो शो, ॾिसंदो आहीं? हा हा भई तुंहिंजो शो शौक़ सां ॾिसंदा आहियूं। असां वटि हिते बिजली वेंदी न आहे बेटा। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। घर में बि सिन TV हलंदी आहे, होटल ते सिन TV हलंदी आहे बेटा। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह। अंसार कुर्ब कुर्ब। ॿियो हाल अहवाल ॾे को नओं ताज़ो? हा ॿियो गानो ॿुधाईंदुमि तोखे। अॼु तो कारो वॻो पातल आहे 4 वॻे ते। ॿुधाए 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 ॿुधाए। हा उहो ई गानो ॿुधाइणा जेको मां ॿुधायां। हा। रंग कॾहिं न की पातो न पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। हा अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। ओके खुदा हाफ़िज़। महिरबानी महिरबानी महिरबानी। हो मुंहिंजा नेण इन्हनि में तोखे ॾिसण था चाहिनि, मुंहिंजा नेण इन्हनि में तोखे ॾिसण था चाहिनि। हर रंग जा कपिड़ा तो अॻ में पाता आहिनि, हा अॻ में पाता आहिनि। ही रंग कॾहिं नथी पातो न की पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। वाह सही वाह, वाह सही वाह। अंसार खुसो त तव्हांजे कारे वॻे ते अॼु वाह गानो ॿुधायो। अॼु गानो हलाइजां नहीं मैं, कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदा आहियो ऐं पंहिंजो हाल ओरींदा आहियो, पंहिंजियूं ख़ुशियूं ओरींदा आहियो, पंहिंजा दर्द ओरींदा आहियो। मां तॾहिं त चवंदो आहियां जेकॾहिं तव्हांखे का उदासी आहे, तव्हां कॾहिं कंहिंसां कुझु शेयर नथा करे सघो त मुंहिंजे हिन शो में अची ज़रूरु कुझु न कुझु मूंसां शेयर कंदा कयो, दिलि जो भार हल्को कंदा कयो। हीउ तव्हांजो शो आहे, हीउ तव्हांजी महफ़िल आहे, हीउ तव्हांजो प्रोग्राम आहे, हीउ तव्हांजो घरु आहे, हीउ तव्हांजो औताक़ आहे, हीउ तव्हांजो दिलि आहे जेको तव्हां मूंसां शेयर कंदा आहियो। सो ईअं ई मोहबतूं विराईंदा कयो, प्यार विराईंदा कयो ऐं राति जे हिन ख़ूबसूरत पहर खे अञा वधीक इंजॉय कंदा कयो, ख़ूबसूरत गाननि सां, ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां, ख़ूबसूरत लाइव कॉल्स सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? सैरिश मटियारी सां। सैरिश फ्राम मटियारी। कहिड़ा हाल आहिनि सैरिश? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं? ठीकु आहियो? बिल्कुलु तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे बिल्कुलु साम्हूं वेठो आहियां, बिल्कुलु ठीकु आहियां। जी जी तव्हांखे ॾिसां बि। ॾिसी पई न, बसि इहे ॾिसंदी रहे। हा छा कंदी आहे सैरिश?
मां पार्लर जो कमु कंदी आहियां। पार्लर जो कमु कंदी आहे, माशाल्लाह ज़बरदस्त बिज़नेस। भाई मां चवंदो आहियां त बिज़नेस ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे, नौकिरीअ खां लख दफ़ा भलो आहे बिज़नेस पंहिंजो। जी जी त पार्लर तव्हांजो पंहिंजो आहे या तव्हां कंहिं वटि कमु कंदा आहियो? जी, न मुंहिंजो पंहिंजो आहे। पंहिंजो पार्लर आहे, वेरी गुड ज़बरदस्त। चलो शो मुंहिंजो ॾिसंदा आहियो? जी जी, आउं रोज़ ॾिसंदी आहियां तव्हांजो, मूंखे तव्हां सां ॻाल्हाइण जो ॾाढो शौक़ु हुयो। थैंक यू वेरी मच, मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां ॻाल्हाए ऐं प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो। ऐं सवेल बि हिकिड़ी अदी आई हुई मटियारी मां, माइटियाणी मुंहिंजी, तव्हां उन्हनि खे सुञाणो? केरु आयो आहे? सवेल केरु आई? कहिड़ी मारिया? मायरा? हा, मटियारी। सुञाणा त नथी, पर मटियारी में हूंदी। हा, मटियारी मां हुई उहा बि, मायरा मटियारी मां हुई। चलो वेरी गुड। तव्हां कुझु ॿुधायो पंहिंजो? हिकिड़ो अर्ज़ु आहे। हुकुम कयो। मूंखे हिकिड़ो गानो ॿुधायो, कहिड़ो बि, सिर्फ़ु तव्हां ॿुधायो मूंखे। मां पंहिंजी आवाज़ में ॿुधायां? जी जी, तव्हां ॿुधायो मूंखे, कहिड़ो बि ॿुधायो भले। कहिड़ो ॿुधायां? तव्हां कहिड़ो बि ॿुधायो, अगरि जे तव्हांखे कहिड़ो बि यादि हुजे तव्हां ॿुधायो। शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, पहिरें प्यार जा मिठड़ी हीर ॾखिण जी थधड़ी प्यार वारो पंध पियारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। सही आहे? जी जी, माशाअल्लाह। ओके, थैंक यू वेरी मच। बस मां बि हाणे कोशिशि कयां पियो थोरो घणो ॻाइण जी, त थोरो रियाज़ व्याज़ कयां, थोरो आवाज़ खे अञा वधीक बहितर कयां, न त कॾहिं कॾहिं त मूंखे पंहिंजो आवाज़ु पाण वणंदो ई न, हाणे थोरो वणे थो। मूंखे बि ॾाढो वणंदो आहे। चलो थैंक यू वेरी मच। सैरिश, तव्हां ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो पंहिंजे हिन महफ़िल में। को गानो तव्हां ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। मूंखे त हींअर को यादि कोन्हे को। हा, चलो नेक्स्ट सुभाणे न, वरी सूमर ते, वरी नेक्स्ट वीक सूमर ते तव्हां लाइव विथ राजा में तव्हां सां मुलाक़ात थी सघे थी, ॻाल्हि थी सघे थी। थैंक यू जी, अस्सलाम वालेकुम। असांजी अदड़ी सैरिश हुई असां सां गॾु फ्रॉम मटियारी, ऐं ॾाढो ज़बरदस्त हुनजी कॉल रही। थैंक यू वेरी मच भाई। हाणे हलूं था हिकिड़े सुठे गाने तरफ़, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे साद अलवी जो। हाँ छा प्यार मां ॼाणो, लय प्यार बेमाना। एंजॉय दिस ट्रैक। जायो थो तकी
छाए नेण राह में अजायो थोत की सुहना विछाए नेण राह में अजाई सींद सरमाए अंगण चिंकार बेमान असाने छड़ो जाने आवाजी सार बेमाना अवाचा प्यार मां जानो अवाले प्यार बेमान पधा सधा पगा मपा पधा सधा पगा मपा रे पधा सधा पगा मपा रे ग म नि ध नि द प ध नि स ध प ग रे सा अखियुनि में लुड़े कफत कन था साजो चैन तड़पे थो अखियुनि में लुड़े कफत कन था साजो चैन तड़पे थो तुझूं ॻाल्हियूं कजन कंहिंसां थियो इज़हार बेमान असाने छड़ो जाने आवाजी सार बेमाना अवाचा प्यार मां जानो अवाले प्यार बेमाना अवाचा प्यार मां जानो अवाले प्यार बेमाना वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं ऐं राति जो हिकु ख़ूबसूरत पहर अवां जे नाम आहे छो त हिन पहर में दिलि चवंदी आहे त कुझु न कुझु कंहिंसां शेयर कजे कुझु न कुझु के अहिड़ियूं ॻाल्हियूं कंहिंसां शेयर कजनि अवां सां शेयर कजनि जेके ॻाल्हियुनि मां असांखे फ़ाइदो मिले तो ॻाल्हि इहा आहे त लाइफ में जेकॾहिं तव्हां का ग़लती कयो था त उन ग़लतीअ खे हमेशह यादि रखंदा कयो मतिलबु सेव रखंदा कयो मतिलबु ज़हन में हुजे जॾहिं बि तव्हां उहा ग़लती वरी ॿीहर करणु वञो त उहा ग़लती तव्हांखे यादि हुजे छो त ग़लतीअ खां पोइ तव्हांखे का न का सज़ा मिलंदी आहे उहा हिन दुनिया में ई मिलंदी आहे त कोशिशि करे मोहबतूं विरायो प्यार विरायो ख़ुशियूं विरायो ख़ुशियुनि में जॾहिं तव्हां रहंदो त तव्हां ग़लतियूं बि कोन कंदो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा साईं चाल आहिनि ख़ुशि आहियो चङा भला आहियो तव्हां ॿुधायो अनवर साईं ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿाहिरिनि जो दवाऊं सभु ख़ैर लॻो पियो आहे वेलकम भलीकार दुआ लॻी पई आहे बसि तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं हा ऐं बसि इहो इंतज़ारु हूंदो आहे अव्हांजे प्रोग्राम जो माशाअल्लाह छा कजे साईं छा कजे ॿियो छा हाल वाला ॿियो सभु ख़ैर छा इंसान जो हिकिड़ो रूह आहे न हा रूह वारे माण्हू खे हमेशह माण्हू यादि कंदो आहे हा थैंक यू सर तव्हांजो इहो प्यारु आहे मोहबतूं आहिनि अनवर भाई इहा हक़ीक़त थो ॿुधायांव छाजे करे तव्हांजो प्रोग्राम बि सुठो आहे ऐं तव्हां माशाअल्लाह पाण बि सुठो आहे थैंक यू सर थैंक यू इहो तव्हांजी नज़रुनि जो तव्हांजी मोहबत जो कमाल आहे असां कुझु बि न आहियूं अल्लाह तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾींदो आमीन रब साईं दुआऊं असांजी तव्हां सां गॾु आमीन छा था ॿुधायो अॼु की शाइरी ॿुधाईंदो गानो अॼु गानो ॿुधायो अनवर भाई साईं अल्लाह तव्हांखे सिहत ॾींदो असांजी तव्हां सां दुआऊं गॾनि मौसम मटिजे मालूम आहे गर्मी थी वई आहे न इन जे करे बुखार खंघि ज़ुकाम इहो तक़रीबन आहे पर गानो अॼु ॿुधंदासीं तोखां गानो त हाणे ॿिए हफ़्ते ॿुधाईंदुसि अॼु शाइरी ॿुधायां ॿुधाए वफा करना तेरे बस की बात नहीं वफा करना तेरे बस की बात नहीं जो दिल वफा करता है वो दिल तेरे पास नहीं
जो दिल वफा करता है वो दिल तेरे पास नहीं। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह, वाह। थैंक यू सर, थैंक यू। असांजो प्यारो कॉलर मोहम्मद अनवर बलोच सेवण खां जॾहिं लेफ्ट साइड जॾहिं हितां वेंदासीं कराची मां सेवण खां लेफ्ट ते झांगारा शहर आहे, झांगारा ॻोठु आहे, झांगारा बाज़ार आहे, ॾाढो ज़बरदस्त शहर आहिनि इहे। त उतां कॉल कंदो आहे। सो उतां जा जेके बि दोस्त ॾिसनि पिया उन सभिनी खे राति भरियो सलाम ऐं सिक भरियो सलाम ऐं ज़िंदगीअ भरियो सलाम। छो त सलामतियूं रहंदियूं त असां अॻिते वधंदासीं ऐं हमेशह असां ॿियनि जे लाइ सलामतियुनि जी दुआ घुरऊं। इहा मां हमेशह चवंदो आहियां त यार ॿियनि जे लाइ भलो सोचींदो त अलाह साईं तव्हांजी बि ज़िंदगी में भलो कंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी हा साईं, असांजो प्यारो दिलि वारो मुख़्तियार रुस्तमाणी अची वियो। कहिड़ा हाल आहिनि मुख़्तियार? साईं खादम नौकर हाज़ुर आहे, ख़ुशि आहियो? त सही आहे। ॾिसो अॼु केॾो ज़बरदस्त माना हिकिड़ो चवंदासीं त को इंसिडेंट आहे त पाण हितां पहिरीं कॉल आई त असांजी उहा मटियारी मां आई, ॿी कॉल बि मुंहिंजे ख़्याल सां मटियारी मां ई आई ऐं टी कॉल वरी जेको आहे सो असांजी झांगारा मां आई, चौथी कॉल ताईं जोही मां आई, बलोचिस्तान, हा बलोचिस्तान खां बि आई, जाफ़राबाद खां। त असां इहो ई रूट वठूं पिया। पहिरियां मटियारी आयासीं, वरी बलोचिस्तान आयासीं, वरी हाणे आयासीं झांगारा में, हाणे वरी तव्हांजे जोही में अची पहुतासीं। त जोही वारनि जा कहिड़ा हाल आहिनि? भाई बांदी वारनि जा हाल फर्स्ट क्लास आहिनि। जोही वारा मन लॻा पिया आहिनि। जोही वारा रस्ते ते ईंदा न, पहिरियां जोही वारनि सां कचहरी कबी, पोइ वाही पांदी अचिबो न भाउ। हा हा, जोही वारा फर्स्ट क्लास आहिनि। वाही पांदी वारा ख़ुशि वेठा आहिनि, सभु सेट आहे? हा सभु सेट आहे। गर्मियूं वधी वियूं आहिनि। अॼु कल्ह हवा जे बारे में ज़िक्र कयोसीं त हवा आहे, झोलो आहे, लुकूं घुरनि थियूं। अॼु हवा बंदि आहे। बसि अॼु वरी हिते हवा खुली वई असां वटि। माशाल्लाह ज़बरदस्त आहे, सुठी ॻाल्हि आहे। तव्हां पर कुझु मौसम नॉर्मल में हुजो। हा महिरबानी महिरबानी। ॿियो छा हाल आहे मुख़्तियार रुस्तमाणी? सभु सेट आहे? A1 फर्स्ट क्लास। ज़िंदगी कीअं पई गुज़रे? माशाल्लाह ज़बरदस्त ज़िंदगी गुज़रे पई। तव्हां जूं नसीहत भरियूं ॻाल्हियूं ॿुधूं था, तमामु ज़बरदस्त। महिरबानी। मां थोरो हाणे पंहिंजो स्टाइल चेंज कयो आहे हिन शो में। मां चवां यार कचहरियूं अहिड़ियूं कजनि जंहिंमां माना मज़ो अचे, माना मस्ती मज़ाक त हाणे थिए पई न दमादम में, त हिते वरी थोरो माण्हू कचहरी करे को हाल वाल वठे ज़िंदगीअ जो। हा इहो त तमामु भलो आहे न। इन सां माण्हू जेको असां मुआशिरे में हिकिड़े सुधार पैदा थींदो आहे। जीअं तव्हां ज़िक्र कयो त हीअ असांजो हिकिड़ी क़िस्म जो उताका रोज़ माना कचहरी कंदा आहियूं, अलाए किथां किथां जा महिमान गॾु थींदा आहियूं। हा हा, मज़ो ईंदो आहे। हर कोई पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, त पोइ तरह तरह जूं ॻाल्हियूं इहे माण्हू ॿुधनि त अजीब हिकिड़ो सिलसिलो जुड़ी वेंदो आहे 2 कलाकनि जे लाइ। रूह जो रिश्तो आहे साईं, रूह जो रिश्तो आहे। हा न, रिश्तो रूह जो आहे। इहो सिलसिलो अहिड़ो आहे जो अजीब सिलसिलो आहे। हाय 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 हाय, छा कजे छा कजे। बुखारी जो कुझु सिटियूं आहिनि। हा हा ॿुधायो। बखिया पंहिंजे दिलि जा उॾेड़े छॾियासीं, बखिया पंहिंजे दिलि जा उॾेड़े छॾियासीं, लखे लाल मोती खिंडेड़े छॾियासीं। वाह। सितारा विछाए सघियासीं न तोलाए, सितारा विछाए सघियासीं न तोलाए, तके कंडा ऐं कोका बुहारे छॾियासीं। वाह। सॼी राति जागी सॼी आसमां जा सभई सितारा सहेड़े छॾियासीं। वाह 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 वाह। निकोरे कचहरियुनि नयन मंज़िलनि जा सवे साज़ उस्ताद छेड़े छॾियासीं। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, ज़बरदस्त। महिरबानी। कुर्ब कुर्ब, लख थोरा साईं, लख थोरा। मुख़्तियार रुस्तमाणी साहिबु असांजो प्यारो कॉलर आहे। भई नाले भाई आहे मुंहिंजो असल में शनाख्ती कार्ड में जो नालो आहे मुख़्तियार अहमद आहे। राजा त मुंहिंजो मतिलबु हिकिड़ो प्यार में वालदेन रखियो त पोइ राजू राजू हुयो, त उनखां पोइ राजा राजा थी वियासीं। त ईअं ई वक़्तु तव्हांखे मटाईंदो आहे, वक़्तु तव्हांजी ज़िंदगीअ में खोड़ सारियूं ख़ुशियूं खणी ईंदो आहे, वक़्तु तव्हांजी ज़िंदगीअ में खोड़ सारियूं तकलीफ़ूं खणी ईंदो आहे, पर ज़िंदगीअ खे संभाले संभाले जेकॾहिं तव्हां हलो था त तकलीफ़ूं ॾुख जेके बि ईंदा आहिनि उन्हनि मां बि माण्हू निकिरी ईंदो आहे। त कोशिशि कंदा कयो, ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कंदा कयो, ॿियनि जे लाइ सुठो सोचींदा कयो, त ज़िंदगी तव्हांजी बि आसान थी वेंदी। तो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में शामिलु आहे। 021351222964 ते तव्हांजा मैसेज बि ॾाढा ईंदा आहिनि, पर मां गुज़ारिश कंदो आहियां, रिक्वेस्ट कंदो आहियां दोस्तनि खे त यार महिरबानी करे जॾहिं मैसेज कयो था त का न का सुठी सुहिणी शाइरी, का न का सुठी सुहिणी ॻाल्हि लिखी ज़रूरु मोकिलींदा कयो, त जीअं मां बि पढ़ी मज़ो वठां, तव्हांखे बि तव्हांजो बि कुझु हिते कंट्रीब्यूशन थी वञे। हिकिड़ी कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि अरीबा? ठीक लॻा पिया आहिनि।
ख़ुशि लॻी पई आहे, चाक चङी भली लॻी पई आहे। हाँ खुश चाक चंगी बढ़िया तव्हां खुश चाक चंगा भला आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। किथे गुम थी वई आहे अरीबा? सुबह सवेरे असां स्कूल ईंदा आहियूं न, सुबह सवेरे सवेरे थींदा पोइ जल्दी वरी निंड लॻी वेंदी निंड लॻी वञे, जल्दी सुम्हियो पवी। कल्ह सुम्ही पई अॼु वेठी स्कूल जो कमु पिया कयूं। हाँ, ॿियो छा हाल आहे अरीबा जो? हाल सही लॻा पिया। चलो वेरी गुड। अरीबा खे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजे प्रोग्राम में। असां बि तव्हांखे भली कार। थैंक यू वेरी मच। अरीबा जी को मूंखे स्टोरी ॿुधाए, स्टोरी ॿुधायो कोन बचपन में ॿुधाईंदा आहिनि भाई हिकिड़ी बकरी हुई, हिकिड़ो हुयो, हिकिड़ो कुओ हुयो, इन तरीक़े जी का स्टोरी ॿुधाइजो। हिकिड़ी सुणी आहे तंहिंखां तव्हां बि उहा सुणिजे, आहे अहिड़ी सुणियल आहे सभिनी जी। कहिड़ी कहिड़ी ॿुधा, थोरो तेज़ ॿुधा ॻाल्हि आहे। खरगोश ऐं कछुए जी। हा, खरगोश ऐं कछुए छा आहे स्टोरी ॿुधाए। खरगोश कछुए जो मज़ाक उड़ायो कि तूं तेज कोन आई, आउं तेज आहियां, एॾो तेज हूंदो तूं त सफ़ा सिलो आहीं। पोइ चईं आउं तोसां रेस थो रखां, तूं रेस क़बूल करीं थो? सही आहे। कछुए हिम्मत बि ॾेखारी, पोइ चईं हा मूंखे रेस क़बूल आहे। पोइ जीअं ई रेस शुरू थी त पोइ कछुओ आहिस्ते आहिस्ते वियो पिए, खरगोश हिन खां एॾो अॻियां वही वियो, एॾो अॻियां वही वियो त बि कछुए हार कोन मञी, त बि वियो पिए। पोइ खरगोश हिकिड़े जॻह ते गाजर ॾिठा, उते वेही रहे गाजर खाधईं। पोइ हुनखे गहरी निंड अचे, उहो सुम्ही पियो। पोइ कछुओ वयो सफ़ा पुॼी वियो। पोइ जेसिताईं खरगोश जी अखि खुली, पोइ दौड़ी दौड़ी वियो, ॾिठईं त कछुओ रेस जीते वियो। पोइ हुन वरी कछुए खां माफ़ी मांगी त चईं हाणे तोसां ईअं कोन कंदो, मूंखे ख़बर आहे सभिनी पंहिंजी हूंदी, सभु हिकु जेतिरा आहिनि, केर बि घटि कोन्हे। इन सां कछुए खे इन सां खरगोश खे इहो सबक़ मिलियो त सभु हिकु जेतिरा हूंदा आहिनि, न को केरु वधीक कोन हूंदो। बिल्कुलु, कॾहिं बि पाण खां कमज़ोर कंहिंखे न सम्झियो वञे। ऐं इहो जेको खरगोश आहे इनखे असां सिंधीअ में सहो चवंदा आहियूं। ऐं जेको कछुओ जेको आहे उनखे असां ऐं कछुए खे असां कुमी चवंदा आहियूं, कुमी। सही आहे। सओ ऐं सए ऐं कुमीअ जी असांखे तो ॿुधाई अॼु स्टोरी। ॾाढो मज़ो आयो, ज़बरदस्त अरीबा, थैंक यू। ओके भई अरीबा नंढनि ॿारनि खां स्टोरी ॿुधंदा कयो, ॾाढो माना तव्हांखे ज़बरदस्त सबक़ वारी तव्हांखे स्टोरी ॿुधाईंदा। पाण हाणे हलूं था हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे मास्टर फ़तेह जो। अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। इंजॉय दिस ट्रैक। इन ट्रैक खां वरी वापसि सोचा केॾांहुं न वञिजो मूंसां। वेलकम जी, वेलकम अगेन, ख़ुशि आमदीद, भली कार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में जनाब। ऐं अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं राज जिन ख़ूबसूरत प्यार खे अञा वधीक ख़ूबसूरत कनि पियूं जॾहिं तव्हांजूं लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि, तव्हांजूं कचहरियूं हूंदियूं आहिनि, तव्हांजा मैसेज हूंदा आहिनि। त मैसेज जी तरफ़ था अचूं जी। तमामु सुठा सुठा दोस्त, सुठा सुठा प्यारा शाम जे हिन पहर में मैसेज बि कंदा आहिनि असांखे फेसबुक ते वञी। त रफ़ीक जमाली साहब आहे भई, लिखे थो त मैंने ज़िंदगी में एक ही बात सीखी है कि इंसान को कोई चीज़ नहीं हरा सकती जब तक वो खुद हार न मान ले। आपके पास तो हुजूम है चाहतों का, हमारा क्या बनेगा, हमारे पास तो सिर्फ आप थे। रफ़ीक जमाली, महिरबानी अदा तव्हांजी। ज़ुल्फ़कार अली सां गॾु आहे अबड़ो फ्राम बशीर ख़ान कुरैशी। अच्छा जी, थैंक यू वेरी। बशीर ख़ान कुरैशी साहिब जे शहर मां, रतो देरो मां। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? तव्हां ठीकु आहियो? चाक चङा भला ज़ुल्फ़कार भाउ। ऐं अवां लिखियो आहे त बीमार हुआसीं कंहिं न पुछा कई, पुछा न पुछा कई। बीमार हुआसीं कंहिं न पुछा कई, दिलि जे दर्द जी कंहिं न दवा कई। इस्पताल में बेवस रुनासीं, लुड़कनि जी कंहिं क़ीमत अदा न कई। दिलि वारा दोस्त बि छॾे विया, ॾुखे वक़्त में कंहिं वफ़ा न कई। मेंशन ज़ुल्फ़कार अली अबड़ो, थैंक्स राजा जानी, महिरबानी अदा। ऐं जेको इहो तव्हांजो पुछा वारो जेको लफ़्ज़ हो न, शाह वारो, इहो वाह जो कमाल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? सुल्ताना मेमन, हैदराबाद। सुल्ताना, कहिड़ा हाल आहिनि माइटणी? ख़ुशि आहियां, चाक चङी भली? अल्लाह जी दुआ आहे। तव्हां कीअं? ठीकु आहे? सभु ठीकु ठाक। अमर तव्हां ॿुधायो, सभु सेठ, तबियतूं ठीकु आहिनि? अल्लाह जो शुक्र आहे। हलो ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। शो ॾिसो पिया? शो ॾिसूं पिया। सही पियो लॻे, सुठो पियो लॻे या बोर पिया थियो? तमामु सुठो। महिरबानी। तव्हांजी शो जो फिल्म जेको आहे न, कामयाबी जो राज़ आहे तव्हांजो सुठो इख़लाक़, सुठो अंदाज़,
महिरबानी महिरबानी कुर्ब तव्हांजा लख थोरा तव्हांजा। अॼु छा था ॿुधायो जी? गानो ॿुधाईंदो या शाइरी ॿुधाईंदो? गानो त मुंहिंजो आवाज़ सुठो कोन्हे, मां गानो कीअं ॿुधाईंदसि? ॻाए ॻाए मुंहिंजो बि आवाज़ु पहिरियों सुठो कोन हूंदो, हाणे मिड़ई सुठो थी वियो आहे थोरो। ॻाए तव्हांजो त भलो आहे आवाज़, तमामु सुठो आहे। चलो ॿुधायो का शाइरी। वधाईंदो। आमीन आमीन आमीन। ॿुधायो का शाइरी वाइरी ॿुधायो। कोसर बरोड़ा जी हिकिड़ी शाइरी आहे, उन पंहिंजे पुट जे विछोड़े में चई आहे। अच्छा, कोसर बुढ़ो साहब। हा शायर आहे। हाँ हाँ, कोसर बुढ़ो साहब आहे जी। उन चयो आहे त तूं मुंहिंजो सनम आहीं, मां तुंहिंजो सनम आहियां। वाह वाह। तूं मुंहिंजो जनम आहीं, मां तुंहिंजो जनम आहियां। हिकु राह वफ़ा आहे मंज़िल दिशागी आहे। तूं मुंहिंजो कदम आहीं, मां तुंहिंजो कदम। वाह। राजा पुट ॿियो कहिड़ो हाल आहे? ॿियो सभु सेठ A1 फर्स्ट क्लास। तव्हांजी दुआऊं तव्हांजे बिल्कुलु साम्हूं वेठा आहियूं ऐं राति जे ख़ूबसूरत पहर में माण्हुनि जा मैसेज पढ़ूं पिया। तव्हां मोट सुठी ॾिनी त मुंहिंजी अॼु दिलि चयो त मां वरी बि कॉल कयां। बसि दुआ। कल्ह मां तव्हांखे कलाम बि ॿुधायो ॾाढो ज़बरदस्त। हा ॾाढो ॿुधायो। चलो तमामु प्यारो आवाज़ तव्हांजो। दुआउनि में यादि रखंदा कयो ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो। अलाह साईं तव्हांखे। हिकिड़ो शेर ॿुधायांव? हा हा ॿुधाए ॿुधाए प्लीज़। ॿुधाई थो चए, जेको ईंदे चवई आ, जेको वींदे चवई वेह, छॾे सारो ॾे, अंगण वञ तूं नी। वाह 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 साईं वाह, वाह साईं वाह, ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया। अमा सुल्ताना ईअं ई शामिल थींदा रहंदा कयो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। हलो भई, अंबड़ियूं बि असांजूं हाणे वधंदियूं थी वञनि असांजे हिन महफ़िल में। सो थैंक यू वेरी मच अमा सुल्ताना, थैंक यू। ऐं वफ़ा मीर ख़ान मुगेरी दुबई में ॾाढी ज़बरदस्त शाइरी लिखी मूंखे मोकिलींदो आहे न हमेशह। त वफ़ा मीर ख़ान जेका शाइरी मोकिली आहे लिखी अथई त फिर किसी याद ने ही रात भर जगाया मुझको, फिर किसी याद ने ही रात भर जगाया मुझको, क्या सज़ा दी है मोहब्बत ने खुदाया मुझको। दिन को आराम है न रात को चैन कभी, जाने किस खाक से है कुदरत ने बनाया मुझको। दुख तो ये है कि ज़माने में मिले गैर सभी, दुख तो ये है कि ज़माने में मिले गैर सभी, जो मिला वो मिला बन के पराया मुझको। जब कोई भी न रहा कांधा मेरे रोने को, घर की दीवारों ने सीने से लगाया मुझको। वफ़ा मीर ख़ान मुगेरी फ्राम दुबई, थैंक यू वेरी मच मीर ख़ान साहब। हिकिड़ी कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा साईं? प्रीतम आबाद खां मोहम्मद उस्मान। जी साईं जी। कहिड़ा हाल आहिनि उस्मान साईं? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां दा ख़ुशि आहियो? A1 फर्स्ट क्लास। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। बिल्कुलु। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? किथे गुम थी विया आहियो? किथे आहियो? लिफ्ट ई नथा करायो? हा हिते ई आहियूं, लिफ्ट करायूं था पर गुज़िरियल ॾींहुं नंबर कोन लॻो ऐं ज़िंदगी भला जी महिरबानी आहे सुठी गुज़रे थी। चलो गुड। शो ॾिसो पिया असांजो? हा यार थोरो मसइलो आहे, थोरो ॿाहिरि आहियां, शो तव्हांजो न पियो ॾिसां पर सुभाणे शाम जो यूट्यूब ते ॾिसी वठंदासीं। चलो गुड, वेरी गुड। ॿियो छा हाल वाला? को कलाम शलाम ॿुधायो जी भाई, आया आहियो ॿाहिरि आहियो त? ठीक है। हम तुम होंगे बादल होगा, अक्स में सारा जंगल होगा। हम तुम होंगे बादल होगा, प्यार की राह पे चलने वालों, प्यार की राह पे चलने वालों, रास्ता सारा दलदल होगा, रास्ता सारा दलदल होगा, रक्स में सारा जंगल होगा, हम तुम होंगे। वाह से वाह, मेहरबानी मेहरबानी। गोठ अलियाबाद जमाली खां मोहब खान जमाली शायर, तेरे हसनों पे पल पल की याद होती है साहिब। मेहरबानी अदा शायर तो बशीर जमाली। मेराज अब्बासी मूंसां गॾाए लिखे थो त अस्सलाम वालेकुम, मेराज अब्बासी फ्राम घोटकी। मेराज कहिड़ा हाल आहिनि तव्हां? ठीकु आहियो? रजा भा कैसे हैं? आज भी प्रोग्राम अच्छा चल रहा है आपकी आवाज़ में सॉन्ग हो जाए तो क्या बात है। मां पाण बि मोलाइन सां पंहिंजी यारी, हो पंहिंजो टोलो सारो फुकराई,
हो पंहिंजो टोलो सारो फुकराई फ़क़ीरनि सां पंहिंजी यारी मां पाण बि मोलाई मोलाइनि सां पंहिंजी यारी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे सुहिणा साईं? हेलो हलो, केरु पियो ॻाल्हाए? गुलमीर जमाली सर। गुलमीर ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। अल्लाह जी महिरबानी आहे। कहिड़ी शाइरी लिखी मोकिली मूंखे सम्झ में न आई, पढ़ी ॿुधा ईअं। यार ये अगर कॉल वाल केड़ो यार थी असांजे कोन जमाली जो खणी नथो। खयो खयो न, बाक़ी हींअर किथे पियो ॻाल्हाई? असांजे नथो खणे असां पोइ कीअं? अड़े अबा हाणे टीवीअ ते अची वियो आहे न, हाणे वरी न कीअं कीअं न खईं, पोइ कीअं अची वई हाणे? हाणे असां मस्त आयासीं न कॉल। न मस्त बस कहिड़ो डायरेक्ट आहे, उन ई मोकिली न हींअर बि अंदरि। नौमान इहो साॻो केटीनो वारो नौमान न आहे हिते, हिते नईम आहे नून सां, उहो बि खणे नथो कॉल जमाली जो, छो नथो खणे? न खणे न कटे फोन। भाई दोस्त रुगो इहे शिकायतूं पियो कंदो। अब तूं शिकायतूं करण आयो आहे त पोइ उन सां ई शिकायतूं कर। मां हाणे एतिरियूं शिकायतूं नथो ॿुधी सघां। ठीकु आहे जी, ओके। छा कजे छा कजे। सावल अली ॿुगियो आहे, भई महिरबानी सावल ॿुगियो साहिबु। मोहम्मद उस्मान साहिबु आहे, थैंक यू वेरी मच। सागर अली दुस्तुमाणी साहिबु असां सां गॾाए जी। ऐं अमाला जमाली आहे, महिरबानी अमाला, थैंक यू वेरी मच। सो अख्तर महिरबानी, इट्स मुर्तज़ा। अॼु अख्तर ब्रेवी जी भई कोन इहा शाइरी, चलो कंदो मोकिलींदो, का ॻाल्हि कान्हे। अंसार खोसो आहे भई, अंसार खोसो खे वरी भली कार था कयूं, थैंक यू वेरी मच अंसार। सजाद पंवर साहिबु आहे, शाज़ेब मंगजो साहिबु आहे। एंड अच्छा, जेके दोस्त मुंहिंजे पेज खे फॉलो कनि था त उहे ॿियनि दोस्तनि सां बि शेयर कंदा कनि हीअ पेज, त जीअं उन्हनि जो बि मैसेज हिते शामिलु थी वञे प्रोग्राम में। तो 021351222964 इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। केरु आहे सर? सर ॻोठ जमाली अमाला जमाली ॻाल्हायां थो। हा अमाला, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? खैरियत आहे सर, ख़ुशि आहियां। आजा भाई सभु सेठ चाक चङो भलो? सभु अमन लॻो पियो, दुआ आहे। अॼु किथां जाॻिया आहियो सभई जमाली? चाक में सर तुंहिंजो प्रोग्राम हले तो, बिजली हाणे आयो। हा हा, मां यादि कयो अॼु अलियाबाद जमाली वारनि खे मूं यादि कयो सभिनी खे। हा तो मस्त सर, राजा खे यादि कयूं के वेला टपी विया, तोखे यादि न कयासीं, 2 साल टपी विया। हा ॿियो छा हाल आहे? राजा खे यादि। महिरबानी लॻो पियो, ख़ैर आहे। महिरबानी अमाला, महिरबानी। कीअं मौसम आहे जाफराबाद जो हिन वक़्तु, बलुस्तान जो? सर मौसम प्यारो न आहे, थोरो झुड़ झुड़ न आहे। हा हवा न आहे, गर्मी आहे माना। आवाज़ त न हाणे हवा सही सर, हाणे हवा सही आहे। हा आवाज़ सही आहे, मुंहिंजो हवा न आहे भला हुते, गर्मी आहे। जी जी सर। चलो का शाइरी वाइरी ॿुधायो, को गीत वीत ॿुधायो। सर गीत मां तोखे न ॿुधायां, तोखे यादि न आहे। इहो फलस्तीन वारो मसलो हल थियो नथो सर? अलाए यार, इहो हले त पियो अञा। अलाए सर चए थो चाइना इहो मोकिलियो। हा इहो एॾो किताब पढ़ंदो आहे, कीअं ख़बर पवंदी आहे तोखे चाइना मोकिलियो? तोखे कंहिं ॿुधायो? छा कजे बाबा, राति जे हिन ख़ूबसूरत पहर खे इंजॉय कजे, ॻाल्हियूं कजनि, ऐं अलाह साईं हर तरफ़ रहम फरमाए। असां त बार बार इहा ई दुआ कंदा आहियूं त असांजा जेके फ़लस्तीन जा जेके मुस्लमान आहिनि, अलाह साईं उन्हनि जे मथां बि रहम फरमाए। सो ज़िंदगीअ जी गाॾी आहे, हींअर पंहिंजो मौसम बि हले पियो, जीअं मतिलबु पाकिस्तान ऐं इंडिया जो ॾाढी हिकिड़ी जंग वारी सूरत हाल लॻी पई आहे। त अलाह साईं रहम फरमाए, अलाह साईं करम फरमाए, असांजी इहा ई दुआ आहे। त बसि राति जे हिन ख़ूबसूरत पहर खे वधीक अञा ख़ूबसूरत बणाए सघूं था पाण, कचेरियूं करे, ॻाल्हियूं करे, को गीत गज़ल ॿुधी, गाना ॿुधी, शाइरी ॿुधी। तो छा कजे कुझु कोन कंदासीं भई, मोहबतूं विरहाईंदासीं, प्यार विरहाईंदासीं, प्यार जी ख़ुशियुनि में तव्हां सभिनी खे शामिलु रखंदासीं। छो त राति थिए थी, सूर जागनि था, ऐं सूरनि खे जेकॾहिं सुम्हारिणो आहे त पोइ हिन महफ़िल में अचिणो पवंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? जी आमना ॻाल्हायां थी जेकाबाद खां। आमना आदि, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? आमना खोसो? जी मां ठीकु आहियां। भली कार था कयूं तव्हांखे बि दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में। छा हाल अहवाल आहे? सफ़ा ठीकु ठाक। सफ़ा सेट। शो ॾिसे पई आमना? जी शो ॾिसंदी आहियां मां, सफ़ा रेगुलर। अॼु कहिड़ी ॻाल्हि सुठी कई अथमि शो में, मूंखे उहा ॿुधाए। जी अॼु कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि तोखे सुठी लॻी मुंहिंजे शो में, उहो ॿुधाए। जी आवाज़ मूं चयो अॼु कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी शो में, उहा ॿुधाए। सुठी लॻी ॻाल्हि? अॼु हा, अॼोके शो में, अॼोको शो ॾिसी पई?
शो त हर कोई शो सुठो हूंदो आहे, तव्हांजो घणो सुठो आहे शो लाइव न त कहिड़ी अॼु कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई आहे यादि आहे तव्हांखे? हा यादि आहे छो न आहे। कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी ॿुधा? सुठी तव्हांजी ॻाल्हि इहा मूंखे सुठी लॻी, तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो था। हा नालो ॿुधायां मां। चलो गुड, माना शो ॾिसे पई, मां इहो पक कयमि न त ॾिसां कहिड़ी ॻाल्हि हुनखे यादि आहे। मां ॾिसी आहियां भाउ, पर मुंहिंजी भेण आहे न उहो कटे छॾींदी आहे। छो उहा छा ॾिसंदी आहे उहा वरी? उहा चवंदी आहे तव्हांजो कॉल अटेंड न कंदासीं, मूंखे पक आहे। हा त फोन अटेंड थिए न थिए, मूं कहिड़ो ॾोह कयो, टीवी त बंदि न कंदी करे न। हा न हा न, चलो चलो दुआनि में यादि। ॿार हाणे रोइनि पिया पोयां आदि, विड़ी पिया ॿार पाण में। ओके टाटा बाय बाय। अदी हुई असां सां गॾु भई फ्रॉम जेकबाबाद, ऐं पोयां लॻे थो त को मसइलो थियो जो ईअं आवाज़ूं आयूं पे। सो ख़ैर अदी ख़ुशि जो आबाद जो सदा सलामत हुजो। मुंहिंजो जेको राति जो ही पहर आहे, हिन पहर में जॾहिं ईंदा आहियो ॾाढो सुठो लॻंदो आहे। जेकबाबाद वारनि जी नुमाइंदगी कंदा आहियो त जेकबाबाद वारनि सॼी संगत खे प्यारनि खे सभिनी खे मोहबत भरियो सलाम। ख़ुशि जो आबाद जो सदा सलामत हुजो। सो ख़ैर लवली कॉल्स, लवली कचहरियूं, लवली ॻाल्हियूं हिन महफ़िल में आहिनि ई आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त लवली ॻाल्हियूं तॾहिं थी सघंदियूं जॾहिं तव्हां पाण लवली थींदा, जॾहिं तव्हां पाण नेचर तव्हांजी सुठी रहंदी, मतिलबु हर टाइम गुस्सो न हूंदो तव्हांजे दिमाग़ ते, हर टाइम तव्हां ख़ुशि हूंदा त तव्हां ॿिए जे लाइ ॾाढो भलो करे सघो था, एंटरटेनर थी सघो था सुठा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर A1 फर्स्ट क्लास। केरु पियो ॻाल्हाए? कोट अलियाबाद जमाली खां गुलदेव जमाली जी। कहिड़ा हाल आहिनि जमाली साहब? ख़ुशि आहियो? ख़ैर अल्लाह जो शुक्र आहे सर, महिरबानी लॻाते हैं। तव्हां बि ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां। को गानो वानो ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। त असां बरोची गानो ॿुधंदा आहियूं, तव्हांखे पसंदि ॿुधाए जानी, ॿुधाए। हवा लोग जानी तवे हवा लोग नौकर दिया जी, पर हवा मर्द मां शम्स दूतरा गिंदगा। वाह, इनजी माना छा आहे, मतलब छा आहे? तई दस्तानी आफा सजवे रोश तिंगरा हवा बद नसीबियां तई गिंदगा फगुल दे सकया। जी सर, इनजी माना छा आहे? मतलब माना उन्हीं जो जेको जंहिंमें दोस्ती आहे उनखे माना पाणी पीआरे थो या अहिड़े हिसाब सां मोहबत करेसि थो, पाणी पीआरेसि थो। हल सही आहे। ओके थैंक यू दोस्त। असां सां गॾु भई हाणे हलूं था हिकिड़े सुठे गाने तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे ऐं गानो ॾाढो ज़बरदस्त आहे। होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। एंजॉय कंदा आहिनि ख़ुदि ट्रैक खे। खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, वेझो भली ना पर वेझो भली ना पर एडी विथी न कर। खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, वेझो भली ना पर वेझो भली ना पर एडी विथी न कर। खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर।
खुदा जी वास्ते दिलबर 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 खुदा जी वास्ते दिलबर 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 वेझो भली ना पर वेझो भली ना पर एडी विधी न कर खुदा जी वास्ते दिलबर 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 खुदा जी वास्ते दिलबर 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 मुझा दिलबर दिलबर तू जो हुक्म मुकद्दस का वो कुरान समझी का वो कुरान समझी तू जो हुक्म मुकद्दस का वो कुरान समझी का वो कुरान समझी का वो कुरान समझी जाफर शाह थी वियो इरशाद सामर खुदा जी वास्ते दिलबर 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 खुदा जी वास्ते दिलबर 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 वेझो भली ना पर वेझो भली ना पर एडी विधी न कर खुदा जी वास्ते दिलबर 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 खुदा जी वास्ते दिलबर 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 वेझो भली ना पर वेझो भली ना पर एडी विधी न कर खुदा जी वास्ते दिलबर 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 खुदा जी वास्ते दिलबर 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 वेलकम जी, खुश आमदीद भलीकार। अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ऐं कोशिशि इहा ई आहे त राज हिन ख़ूबसूरत पर खे अञा वधीक ख़ूबसूरत बणायूं। ऐं उहो ख़ूबसूरत तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हां असांजे हिन महफ़िल में शामिलु थींदो त ऐं तव्हां पंहिंजे दिलि जो हाल, तव्हां का ॻाल्हि, तव्हां को सुठो सुहिणो गीत, का सुठी सुहिणी शाइरी ॿुधाईंदो त पोइ मामलात ख़ूबसूरत थी वेंदा। 021351222964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे डायल कयो जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ख़ैर तयार तबी सही आहे? ठीक ठाक सभु ख़ैर महिरबानी। केरु पियो ॻाल्हाए? बादशाह सुमरो पियो ॻाल्हायां दड़े शहर खां। ए सुब्रो साहब, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अलाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो ठीक ठाक आहियो? A1 फर्स्ट क्लास। तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। जी जी, तव्हां बि वेठा आहियो, बिल्कुलु महिरबानी तव्हांजी। ॿियो ख़ैर आहे त कॾहिं अचो असांजे गोठ तां? ज़रूरु ज़रूरु। असांजी ॿारड़ी ते तव्हांखे मखण मानी खाराईंदा। दड़े ईंदा, हिकिड़ो दफ़ो आयो आहियां दड़े रफ़ी साणी साहब वारनि वटि। रफ़ी गीसाणी साहब वटि भले तव्हां उते ईंदा, बसि उते ई तव्हांखे पहुची वेंदा। चलो महिरबानी महिरबानी। ॿियो छा हाल वाला? पहिरियों दफ़ो आया मुंहिंजे शो में तव्हां? न सर, राति बि तव्हांजे शो में शामिल थिया जी। छा कंदा आहियो तव्हां? जी सर, बनी कंदा आहियूं। बनी बारो। वाह 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 वाह। तव्हांखे भलीकार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी महफ़िल में कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में को गीत। महिरबानी। खोलिया जो गीत राति तव्हांखे ॿुधायो, अॼु वरी तव्हांखे ॿुधायां थो, तव्हांखे वरी वापसि ॿुधणो पवंदो। ॿुधाए। कॾहिं मींहं वारा निंडूं कोन कनि था, डिघियूं रातियूं जागी अखियुनि में कटनि था, डिघियूं रातियूं जागी अखियुनि में कटनि था। सिखण ई करण सां वहे सो लहे थो, उन्ही खां पुछो जो अकेलो रहे थो। जजन जे करण सां सपन बि कजनि था, डिघियूं रातियूं जागी अखियुनि में कटनि था। वाह 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 साईं, वाह वाह साईं, वाह। महिरबानी कुर्ब। छा कजे कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं, ख़ुशियूं विराईंदासीं। हिकिड़ो हू गानो बि ज़रूरु यादि कंदासीं। तूं छॾे वींदे तुंहिंजो मुंहिंजो साथ त छा थींदो पहिरीं, मूंखे बि मौला को सहारो ॾेई छॾींदो पहिरीं, मूंखे बि मौला को सहारो ॾेई छॾींदो पहिरीं। छा कजे हो धक वॾो आहे विंदुसि पचाए मां, ज़िंदगी पंहिंजी हीअ बचाए मां। हा ॾाढो ज़बरदस्त गीत आहे इहो, अॼु हलाइजां नहीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु आहे? मैं मारूं जमाल जी बात कर रहा हूं भाई। महिरबानी, ॻाल्हायो त सही।
हाँ वे चाल वाला राजा भाई वरी ॿीहर नहीं में छो कॉल आई है वे चाल वाला राजा भाई थी वई न जानी हिकिड़ी दफ़ो कॉल थी वरी ॿीहर थोड़ी ईंदी थैंक यू वेरी मच भाई हिकिड़ो दफ़ो कॉल लॻी वई ॿिए जो हक़ न वारियो न जानी हिकिड़ो दफ़ो तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी वई वरी ॿीहर ॻाल्हि करणु माना सुठी ॻाल्हि न आहे तव्हां हिकिड़ो दफ़ो कॉल कई तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी वई वरी ॿी कॉल वठिबी न त सेम ॻाल्हियूं कॉलियूं असां न वठंदा आहियूं प्रोग्रामनि में सो वेल मोहबतूं विरायूं पिया प्यार विरायूं पिया ख़ुशियूं विरायूं पिया ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखूं पिया छो त राति जो ई ख़ूबसूरत पहर आहे हिन पहर खे अञा वधीक ख़ूबसूरत बणाईंदासीं अव्हांजी मोहबतुनि सां अव्हांजी जुस्तजूअ सां अव्हांजे अहसासनि सां अव्हांजी ख़ुशबूअ सां हिन पलनि खे अञा वधीक ख़ूबसूरत बणाईंदासीं छा कजे छा कजे छा कजे हो कंहिं चवंदो आहे न त अॼु असां ख़ामोशी जी ज़ुबान सां कचहरी कंदासीं अॼु असां राति जे लहजे में ॻाल्हियूं कंदासीं अॼु असां लिकी करे पंहिंजे दिलि जो हाल तव्हांखे ॿुधाए छॾींदासीं त हीउ जेको दिलि जो हाल आहे उहो असां हिक ॿिए सां ओरींदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त हिन दिलि जे हाल सां गॾु हलूं वक़्त सां गॾु हलूं वक़्तु पाण खे जहिड़ी तरफ़ वठी हले उन तरफ़ असां हलूं त वक़्त जो साथ जॾहिं जंहिं ॾिनो आहे उहो माण्हू कामयाबी रहियो आहे ऐं जंहिं वक़्त जो क़दुरु न कयो आहे जंहिं वक़्त जो अहसासु न कयो आहे उहो माण्हू नाकाम ई रहियो आहे कोशिशि करे वक़्त जो क़दुरु कंदा कयो वक़्त जो अहसासु कंदा कयो वक़्तु तव्हांखे जहिड़े तरीक़े सां जहिड़ी तरफ़ वठी हले उन तरफ़ अखियूं बंदि करे हलंदा कयो ख़ुशी वारे वक़्त ते सुठे वक़्त ते सुख वारे वक़्त ते असां ख़ुशि हूंदा आहियूं पर ॾुख वारे वक़्त ते तकलीफ़ुनि वारे वक़्त ते असां ख़ुशि न हूंदा आहियूं वक़्त सां गॾु त असांखे वक़्त सां गॾु हलणु खपे ॾुखनि पुठियां सुख हूंदा आहिनि ज़िंदगी फुल स्टॉप जो नालो कोन्हे को ज़िंदगी जी जेको एंड थींदो आहे उहो ॾाढो हू चवंदा आहिनि त पिक्चर अभी बाक़ी है मेरे दोस्त अभी तक वो ॾुख आहे सो ख़ुशीअ में ई ज़िंदगी जो एंड कजे त उहो वधीक बहितर आहे वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई कहिड़ा हाल अथई सभु ख़ैरु अदा सभु ख़ैरु केरु पियो ॻाल्हाए इब्रार राहू काज़ी अहमद खान इब्रार राहू फ्रॉम काज़ी अहमद कहिड़ा हाल आहिनि राहू साहब शुक्र आहे तव्हां ॿुधायो ठीकु आहियो सभु ख़ैरु सभु सेठ A1 फर्स्ट क्लास काज़ी अहमद जा कहिड़ा हाल आहिनि काज़ी अहमद जा हाल सही आहिनि सही आहिनि बसि वरी मज़े में न आहिनि न मज़े में न आहिनि गर्मी आहे ॾाढी छा कंदो आहे तूं राहू साहब मां पढ़ंदो आहियां कहिड़ी क्लास में BA में माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त चलो भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइनि सां शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो शो डेली ॾिसंदा आहियूं सभु घर वारा शामिल थी करे सभु ॾिसंदा आहियूं गॾु बीही करे ॾिसंदा आहियो वेही करे कोन ॾिसंदा आहियो वेही करे ॾिसंदा आहियूं वेही करे तव्हां कॾहिं ईंदा काज़ी अहमद मां काज़ी अहमद छो अचां छो इंसान आहिनि त काज़ी अहमद इंसान आहे त काज़ी अहमद अचे यार इहा कहिड़ी ॻाल्हि आहे कॾहिं कोन ईंदा आहिनि कॾहिं ईंदो आहियां गुज़र थींदो आहे हितां मुंहिंजो ॻोठु आहे कंडियारो नौशर फिरोज़ वेंदो आहियां कंडियारो त पोइ हितां गुज़र थींदो आहे मुंहिंजो काज़ी अहमद मां गुज़र थींदो आहे त पोइ हुते साई खणनि था कयो न गसन में साई किथे खणूं किथे तुंहिंजी को पकोड़नि जो दुकानु आहे को चांहि जी होटल आहे त छा आहे अहिड़ो जो साई खणूं हिते असां रावण जे पकोड़े जो दुकानु मशहूरु अथई एॾो मशहूरु अथई बसि राहूअ जे पकोड़े जी दुकान ते अची तुंहिंजो नालो वठां मां तुंहिंजो नालो हा पोइ मुफ़्त में ॾींदो पकोड़ा या चवंदो हल बि थां वां धोई पोइ वञ खां पाण धोईंदुसि कोन्हे वेड़ी त तव्हां इज़त घणी आहे हिते हा चलो गुड सभु सुञाणींदा बसि सही आहे असां राहुनि जा पकोड़ा ज़रूरु खाईंदासीं काज़ी अहमद में ठीकु आहे हा सभिनि खे चओ था पर अचो कोन था ईंदासीं टेंशन न खण टेंशन कोन थो खणा टेंशन न खण टेंशन हा टिकटॉक तव्हांखे ॾिसंदा आहियूं ॾाढा VIP हूंदा आहिनि टिकटॉक गाना एॾा तव्हांजा वणनि था जेके गाना लॻाईंदा आहियो हा सुठा लॻंदा आहिनि न भैया समर खे मुंहिंजे नंढड़ो कल सां उनखे सलाम कयो वालेकुम अस्सलाम समर सलाम वालेकुम अदा समर खे चई छॾियोसीं वालेकुम सलाम ठीकु आहे गानो वानो त ॿुधा न ईअं माना ठीकु आहे छा गानो वानो कहिड़ो ॿुधाई कहिड़ो बसि मिड़ई गर्मी लॻी पई आहे कोन को मिड़ई ॿुधा कहिड़ो गानो ॿुधाए मूंखे यादि कोन हलो ख़्यालु रखिजे पंहिंजो ठीकु आहे थैंक यू राहू साहब असां सां गॾु गॾो भई फ्रॉम काज़ी अहमद ऐं असांजे अबा बसि नहीं मां काज़ी अहमद मां सो ॾाढो ज़बरदस्त शहर आहे भई काज़ी अहमद ऐं काज़ी अहमद वरी हाणे बाईपास बि ठही वियो आहे त माण्हू घणो करे बाईपास खां ईंदा आहिनि पर मां अंदरां वेंदो आहियां शहर मां ॾाढो सुठो शहर आहे काज़ी अहमद दौलतपुर वरी शाहपुर जहानिया शाहपुर शुगर मिल वरी मोरो इहे ॾाढा शहर वेझो वेझो आहिनि सभई जीअं सकरन खां पाण निकिरूं था सईदाबाद खां त पोइ वेझो वेझो शहर आहिनि सभु पंहिंजा हाला सईदाबाद सकरंड काज़ी अहमद ऐं उन खां पोइ आहे दौलतपुर
शाहपुर जहानिया, शाहपुर मोरो, नुशरफ रोज़ी ॾाढा ज़बरदस्त शहर आहिनि, नंढ वेझो वेझो शहर आहिनि, सुठो लॻंदो आहे पंहिंजो तर में वञी पंहिंजे इलाइक़नि में वञी ॾाढो सुठो मूंखे लॻंदो आहे। सो मोहबतूं आहिनि तव्हांजूं भई प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, काज़ी अहमद वारा, नवाब शाह वारा, आसपास वारा जेके बि, ॾाढो सुठो लॻो मूंखे। ईअं लॻंदो आहे ॼण मुंहिंजे ॻोठ मां फ़ोन आई आहे। सो महिरबानियूं। सो ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर दिलि थी चए ज़िंदगी खे आसान बणायूं। हिकिड़ी कॉल वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश कईर केरु अदा? अब्दुल सलाम मरी फ्रॉम मीरपुर ख़ास शहर। कहिड़ा हाल आहिनि सलाम साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? बाबा दुआऊं लॻियूं पयूं, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं त इंतहाई ख़ुशी थी वई। हली ख़ुशी थी वई माना प्रोग्राम ॾिसी? असीं तव्हांजा परस्तार आहियूं, सफ़ा पुराणा अचिका। कहिड़ो? मूं पेट्रोल जो अघु घटायो आहे, तोखे ख़ुशी थी वई आहे? बा तमामु घणी, असांखे पेट्रोल जी परवाह ई कोन्हे। हाल लाइट त कोन घटाया, नौकिरी त कोन्हे ॾिनमि कंहिंखे, बसि कीअं तोखे ख़ुशी कीअं थी वई? बसि तव्हांजो परस्तार आहियां, तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो। हा बिस्किट वठी आई आहे। हा ॿियो ॿुधायो? ॿियो अमुन सभु सेठ जानी अल्हम्दुलिल्लाह सभु सेठ। को ॿुधाए को कलाम शलाम ॿुधाए। कलामड़ो तव्हांखे ॿुधायां जी कलामड़ो ॿुधाए कलामड़ो मरी साहब। जंहिं ॾींहं खां तो ठुकरायो आहे, मूंखे सम्झ में आयो आहे, परायो नेठ परायो आहे। वाह बसि अॻिते ॿुधायां या बस तव्हां ॿुधायो न? पूरो ॿुधा न, पूरो परायो नेठ परायो, अॻियां छा आहे? ही सम्झ में आयो आहे, परायो नेठ परायो आहे, दिलि ॾियण अजायो आहे। हा परायो नेठ परायो आहे, परायो आहे, पंहिंजो नेठ पंहिंजो आहे। तव्हां पंहिंजा आहियो न बाबा, ॾाढी दिलि ख़ुशी बि थिए तव्हांखे ॾिसूं पिया। महिरबानी वरी साहब, थैंक यू तव्हां गानो ॿुधाईंदो भलो। ठीकु आहे ओके ओके थैंक यू वेरी मच। आशिक़ सां जो ख़ूबसूरत गीत आहे भाई, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़। तूं छॾे वींदे मुंहिंजो साथ त छा थींदो पिरी, मूंखे बि मौला को सहारो ॾेई छॾींदो पिरी। एंजॉय दिस ट्रैक। सवा तुझे कट जीवे दो पिरी
जॾहिं तो पिरी मूंखे बि मौला को सहारा। वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार। अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार, मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में असां आहियो शामिल। छो त राति जो ही ख़ूबसूरत पहर आहे, हिन पहर में तव्हांजा जॾहिं मैसेज ईंदा आहिनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मुस्तफ़ा ख़ासि के लिए असां सां गॾाइजी तो अस्सलाम वालेकुम। तव्हांजो प्रोग्राम जाम सुठो आहे। असां ॾिसूं पिया असांजे सिटी में मीरपुर ख़ासि में मैंगो फेस्टिवल थींदो, तव्हां अचिजो ज़रूरु। थैंक यू वेरी मच भाई। मैंगो फेस्टिवल वारा असांखे दावत ॾींदा त असां ज़रूरु ईंदासीं। हिकिड़ी कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी राजा भाई कैसे हैं? बिल्कुल ठीक ठाक। मेरी बहन कौन बात कर रही हैं? मैं मीरपुर खास से रिजवी बात कर रही हूँ। रिजवी? रिजवी? जी हाँ, मुझे गाना सुनाना है, मेरा खुद का है। हाँ हाँ सुना लो, लेकिन अपने बारे में कुछ बताओ तो सही। नाम क्या है? रिजवी? रिजी RIZEE। रिजी को हम वेलकम कहते हैं अपनी महफिल में भाई। थैंक यू वेरी मच। आप गाना गाती हैं? मैं पहले भी आज क्यों आपके शो में गाना गाया था फोन पर। हाँ चलो गुड भाई। आज फिर सुना दो गाना। हाजुर, हम सुनते हैं। वफा तू सकिया बेवफाई न कर, वफा तू सकिया बेवफाई न कर, मुझे प्यार जी तू कदर हाण कर। वाह। मुझे प्यार जी तू कदर हाणे कर, मुझे तो सा प्यार आहे याद तू कर, मुझे तो सा प्यार आहे याद तू कर, मुझे प्यार के इशारा न कर। वाह वाह भाई वाह। मुझे प्यार के इशारा न कर। जी राजा भाई। वाह भाई वाह। आप उर्दू स्पीकिंग है और इतना जबरदस्त तरीके से सिंधी आपने गाना गाया, बड़ा अच्छा लगा। नहीं मैं ना दल हूँ। मेहमान हो? जी हाँ। तो सिंधी ॻाल्हायूं न पाण। सिंधी नहीं आती ना खास। नहीं आती? अच्छा जिते हुआ असां सिंधी में हू वारा मेमण आहियो तव्हां। जिथे भी 10 रुपए जो फ़ाइदो मिले उते सौदो करियो कि नहीं? हाँ चलो गुड थैंक यू राजा भाई। काफी दिनों के बाद मैंने ये शो देखा है। चैनल पे याद ही नहीं रहता था। आज बेटे ने लगाया तो मैंने कहा चलो बात करते हैं। कैसा लगा आज हमारा शो आपको? बहुत अच्छा लगा। चलो चले थैंक यू वेरी मच। आप दुआओं में याद रखें और हमारे शो में आते रहिए करें। बिल्कुल राजा भाई, इनसे कहा करो मेरी कॉल जल्दी रिसीव किया करें। असल में वो तस्वीर नहीं आती ना फोन में, जो आती है वो उठा लेते हैं। तो नंबर तो नोट कर लेते होंगे ना? नोट वोट नहीं करते हैं। हमारे अच्छे शरीफ बच्चे हैं। वो छिछोरे होते हैं जो नंबर नोट करते हैं। चलो थैंक यू वेरी मच। थैंक यू। आती असां सां गॾु भाई रिज़ी फ्रॉम मीरपुर ख़ासि। थैंक यू वेरी मच। ॾाढो ज़बरदस्त गानो तव्हां ॿुधायो, मूंखे सुठो लॻो अवां जो हिन महफ़िल में अचणु। सो राति जो ई ख़ूबसूरत पहर आहे। हिन पहर खे वधीक ख़ूबसूरत बणाए सघूं था पंहिंजे आवाज़नि सां, पंहिंजे अंदाज़नि सां, पंहिंजी ॻाल्हियुनि सां, पंहिंजी कचहरियुनि सां। ऐं कोशिशि कयूं त मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में हर माण्हू खे गॾु वठी हलूं। जॾहिं असां हर माण्हू खे गॾु वठी हलंदासीं पंहिंजी ज़िंदगी में त ॾाढो मज़ो ईंदो। हिकिड़ी कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु? अब्दुल ॻाल्हायूं था कोयटा खां। कहिड़ा हाल आहिनि अब्दुल? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो? ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी मसे ॻाल्हि लॻी सही। बसि अॼु आख़िर में अची पहुतो आहे। हा न छा कजे, असांजे आख़िर में नसीब। हा ॿियो छा हाल वाला सभु सेट आहे? कीअं आहे मौसम भला तुंहिंजे दिलि जो कोयटा जो? कोयटा जो माशाल्लाह VIP मौसम आहे। हवा गुले थी थधड़ी। हाय बाक़ी हेठि त असांजा जेका इलाइक़ा आहे जाफराबाद, डेरा मुराद जमाली, हेॾे गर्मी आहे। गर्मी आहे, ॾाढी गर्मी आहे। चलो अलाह साईं ख़ैर कंदो। ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे? ख़ैर राम अल्लाह शुक्र। तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया? सभु ख़ैर। शो ॾिसो पिया न असांजो? हा अॼु कारो जोड़ो वॻो पाए कीअं लॻे थो? कारो जोड़ो सुठो लॻे थो? VIP माशाल्लाह। महिरबानी कुर्ब। अच्छा तव्हांजो सुभाणे न बेजाड़ी प्रोग्राम हलंदो?
ॿिए ॾियारे वरी कहिड़ो हलंदो? जुमे ते हलंदो न गेम शो दमादम सिंध? दमादम सिंध हा, सही। जुमे ते ऐं छंछर ते। चलो सही आहे, ॾिसंदासीं इंशाअल्लाह महिरबानी जानी, प्रोग्राम खे। महिरबानी 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 गुड। छा कजे छा कजे छा कजे, ज़िंदगी ज़िंदगी ज़िंदगी। इहो गानो तव्हांखे ॿुधायां थो कारे जोड़े ते न भई काफ़ी माण्हू मैसेज बि कया आहिनि। कहिड़ो गानो? हा, ही कारो वॻो यारो, ही कारो वॻो यारो मूंखे इश्क पारायो आहे, ॿी ॻाल्हि न ॿी ॻाल्हि न हो धारनि जो को दुख नाहे, धारनि जो को दुख नाहे, पंहिंजनि ही रुआरियो आहे, ॿी ॻाल्हि न छा कजे छा कजे। आख़िरी कॉल प्रोग्राम में शामिल रखूं था ऐं हिन कॉल खां पोइ मां तव्हांखां मोकिलाईंदुसि। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼण जी तरफ़ तेज़ी सां वञे पियो। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केरु पियो ॻाल्हाए? मां मंसूर जमाली ॻाल्हायां थो, ज़िला जाफ़राबाद सां राजा मेमन। कहिड़ा हाल आहिनि दादा जमाल साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? ख़ुशि आहियां, अलाह जो शुक्र आहे। तूं ॿुधाए सामान मन? सभु सेठ। सवेल ॻाल्हायो न तव्हां? हा राजा मेमन। अदा तो ॻाल्हायो न सवेल जमाली साहब? असां ॻाल्हायूं त सही आहे, हिकिड़ो कलाम तो ॿुधायां। ॿुधा अदा कलाम ॿुधा ॿुधा। मुमताज़ मौलवी जो कलाम ॿुधा ॿुधा ॻाल्हायो ईंदा। मौलाई माण्हू असां सां पंहिंजा लाइ छो त हनी नता, ग़रीब हुयुसि पर कनि था गिलायो। पाण खे बि ॿुधाई मूंखे बि ॿुधाई जी? पाण खे बि ॿुधाई मूंखे बि ॿुधाई? न न तोखे त ॿुधाई। मूंखे त ॿुधाई। अच्छा, मूंखे त सम्झ में ई न पई आई ॻाल्हि। हलो थैंक यू वेरी मच भाई, थैंक यू। छा कजे छा कजे। ओके जी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तरफ़ सां त वरी लाइव विथ राजा में त सूमर ते मुलाक़ात थींदी तव्हां सां। पर सिंध टीवी ॾिसंदा रहो, सिंध टीवी जा ख़ूबसूरत प्रोग्राम ॾिसंदा रहो। दमादम सिंध जुमे ते हलंदो आहे, जुमो छंछर मुंहिंजो गेम शो हलंदो आहे। उन में बि जेकॾहिं तव्हांखे अचिणो आहे त स्क्रीन ते टेलीफोन नंबर हली रहियो आहे, या फेसबुक जे थ्रू तव्हां पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए मुंहिंजे हिन शो में बि शामिल थी सघो था। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं दुआउनि में यादि रखिजो। ऐं वेंदे वेंदे इहो ई तव्हांखे चवंदुसि त मोहबतूं विरायो, प्यारु विरायो, ऐं ख़ुशियूं विरायो। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। हाण पंहिंजो मिलण ज़रूरी
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।